अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां पाप नगर ड्रामे में मशहूरु हिकु अदाकार अचण वारो आहे। जी हा दोस्तों, मशहूरु अदाकार जेको आहे अचण वारो आहे पाप नगर ड्रामे में। ऐं पाप नगर ड्रामे में अचण वारी किस्त में छा थींदो, छा थियण वारो आहे, हिन वीडियो में सभु कुझु ॿुधाइण वारो आहियां त कहिड़ो अदाकार मशहूरु हिन ड्रामे में ईंदो। दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो, महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों, पाप नगर ड्रामे में जेको आज़म मेंगल अचण वारो आहे। जी हा दोस्तों, आज़म मेंगल जी तमामु जल्द रिकॉर्डिंग पाप नगर ड्रामे जी रिकॉर्डिंग कई वेंदी जेको बाद में। जी हा दोस्तों, पाप नगर ड्रामे में मशहूरु अदाकार आज़म मेंगल उर्फ रबन जेको अचण वारो आहे। जी हा दोस्तों, रबन अचण वारो आहे पाप नगर ड्रामे में, नई एंट्री थियण वारी आहे। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेसबाल आज खान जे भाउ जो किरदारु जेको आहे त आज़म मेंगल कंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शाहनवाज़ खे मारींदा उन जॻह ते आज़म मेंगल जो किरदारु अदा कयो वेंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको शाहनवाज़ हिन वक़्तु क़ैदखाने में आहे। शाहनवाज़ जी घरवारी ऐं उनजो पुटु परेशान आहिनि त बाबा काॾे वियो, पर दोस्तों रिसबालाज ख़ान जेको आहे त क़ैदखाने में बंदि करे छॾियो आहे। जी हा दोस्तों, ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां राणी ऐं मंठार जो प्यारु हली रहियो आहे। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। दोस्तों, उमेदु कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। महिरबानी।